मोज़िफ़ मेहमान के लिए अजरकन का तोहफा है। मां चेयरमैन लैंग्वेज अथॉरिटी प्रोफेसर डॉक्टर समीज साहब की गुजारिश कंदुसि त हू वारे वारे सां असांजे मोज़िफ़ मेहमाननि खे अजरकन जा तोहफ़ा पेश कनि। सभिनी खां पहिरीं डॉक्टर जुनैद अली शाह साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश करण जे लाइ चेयरमैन साहब की गुजारिश कंदुसि हू उन्हनि खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। साईं अहमद शाह साहब जेके असांजा इंतहाई पंहिंजा आहिनि, हींअर निगरान सूबाई वज़ीरान सकाफ़त ऐं रांदियुनि बारे हींअर निगरान सूबाई वज़ीरान इतलात ऐं अक़लियती मामलनि जा उन्हनि खे अजरक जो तोहफ़ो पेश करण जे लाइ डॉक्टर समीज साहब की गुजारिश कंदुसि। अजरक जो तोहफ़ो पेश करण जे लाइ चेयरमैन लैंग्वेज अथॉरिटी खे गुजारिश कंदुसि त हू साईं अयाज़ गुल खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। साईं मुख़्तार मलिक साहब जन खे डॉक्टर साहब की गुजारिश कंदुसि ताज जोई साहब जन की खिदमत में भी अजरक जो तोहफ़ो पेश कनि। मनोज कुमार साहब जन की खिदमत में भी गुजारिश कंदुसि त अजरक जो तोहफ़ो पेश कनि। डॉक्टर एहसान दानिश के गुजारिश कंदुसि त हू चेयरमैन साहब चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी प्रोफेसर डॉक्टर इसाक समीज साहब जन की खिदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कनि। गुजारिश कंदुसि ख़ालिद आज़ाद खे त हू सेक्रेटरी सिंधी ॿोली जे बााख्तियार ادارے जे सेक्रेटरी डॉक्टर एहसान दानिश जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कनि।